दुआऊं दिल वारन के दुआऊं दिल वारन के हमेशा पयोड़ी जा सुख्या हुजन सदाई दुख्या नदियों दिसा उहे ज़िबाऊं ज़बब जा जेकी पराता ॾियन पिरिय के गुरबत मोजो गुज़ारो गुरबत मोजो गुज़ारो मिस्कीन मोजी जिते लैलत जो उते पवे रात महबूब जी मुलाकात नागे मुझे नसीब में अजीज़ाने में अल्लाह जो हिकिड़ो वली जेको परे का सफ़र कंदे कंदे सफ़र कंदे कंदे आयो आ ताजो उनके रात थी वई इशा जी अज़ान अचे पे ताजो उन ॾिठो त हिकिड़ो ॻोठ में जो आ उतो अज़ान अची रही आ हलंदो हलंदो लेकिन रस्ते में उनके ॿी मस्जिद मिली वई मस्जिद मिली वई उन इशा जी नमाज पढ़ी इशा जी नमाज पढ़ण बाद में उन मानी पाड़े में वठी पंजो पेट गुज़र कयो पंजो पेट भरियो उन को बाद में मुजा दोस्त अजीज उन मस्जिद में सुमी पयो अध अध रात थी त नंढड़े ॿार जो रोअण जो आवाज आयो कंहिंजो आवाज आयो चो त ॻोठ जे ॿार जो आवाज आयो नंढड़े जे रोअण जो आवाज आयो उन अल्लाह जे वलीअ जी निंड फिटी मस्जिद जे ॿाहिर ॾिठी त केर बि कोन हुयो हेॾां होॾां निहारनि केर बि कोन हुयो जेॾी महिल अंदर आयो मस्जिद में आयो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीअं मस्जिद में आयो ये नंढड़ो जीअं ॿार तां करे हीअं उछगार ॾेई करे दुआ घुरंदो आ ओ मुंहिंजा अल्लाह साईं ओ मुंहिंजा करीम रब जीअं हिन पाड़े वारनि मूंखे ख़ैर आबाद करे छॾियो आ हिननि जे घरनि खे बि तूं ख़ैर आबाद करे छॾे अल्लाह जो वली समझी वयो त ये मस्जिद रोई रही आ ओ मुंहिंजा दोस्त अजीज अल्लाह जो वली जेड़ी तेड़ी रात उन मस्जिद में गुजारे जिया सुबह जो टेम थियो न जेको वडो मुर्स माण्हू उन ॻोठ जो मुर्स माण्हू हुयो उनखे आणाए करे उनखे चवंदो आहे यार ॻाल्हि त ॿुध मां हिन मस्जिद में रात टिकियो आहियां मां अल्लाह जो वली आहियां इबादत कंदो आहियां नमाज़ पढ़ंदो आहियां अल्लाह जो दोस्त आहियां मां तव्हांखे सच थो चवां मां हिन मस्जिद में रात टिकियो आहियां पहिरियां त नंढड़े ॿार जे रोअण जो आवाज़ आयो ॿार ॾिठ केर बि कोन हुयो आयो मां अंदर जीअं अंदर आयमि त ये मस्जिद रोई दुआ घुरी रही आ तव्हां सभिनी खे बददुआ ॾेई रही आ ओ मुंहिंजा करीम रब हिन ॻोठ वारनि ॾिस मूंखे कीअं ख़ैर आबाद करे छॾियो आहे हिन जे घरनि खे भी तू ग़ैर आबाद करे छॾे ये अल्फाज ॿुधी करे मुझेड़ी तेड़ी निंड कया सुबह जो टेम थियो आ ओ मुंहिंजा दोस्तो अजीजो अचो त इन मस्जिद के आबाद कयो को हाफिज़े कुरान रखो पंजी वक्त नमाज शुरू
कयो अल्लाह जो कुरान करीम पढ़न शुरू कयो उन अल्लाह जे वली जी वसीयत ते उन चंगे मुर्सबियन भी मुसलमानन के उन वसीयत ते अमल करायो ताज मुजा दोस्त अजीज उन मस्जिद में पंजे वक्त नमाज शुरू थी वैया पेरिया त बीमारी घणी हुई पेरिया त मुजा दोस्त अजीज घर में बरकत कान हुई हाने उहा मस्जिद आबाद थी वैया अल्लाह ताला जे तरफ को मुजा दोस्त अजीज सभनी के हुक्म मिली रयो नमाज पढ़ो कुरान करीम पढ़ो वक्त गुजरंदो वयो साल बाद गुजरियो तो वो अल्लाह जो वली दोबारा उन रस्ते सां आयो उन चयो त सा अजमा टिकी ॾिसां उन मस्जिद में टिकियो जियां टिकियो त खिलण जो आवाज आयो बाहर निकतो कुछ केर भी कोन हुयो जॾहिं अंदर आयो अल्लाह जो घर जी नंढड़ो ॿार इने खिलंदो आ इने खिली करे दुआ घुरंदो आ ओ मुंहिंजा करीम ओ मुंहिंजा सुहिणा करीम रब्बा इन पाणी वारा मूंखे आबाद कयो आ ओ मुंहिंजा बेनियाज़ रब्बा अॼु मां मस्जिद भी दुआऊं थी घुरां त मुंहिंजा करीम रब्बा इन पाणी वारनि मूंखे आबाद कयो आ तूं भी इन्हनि जे घरनि खे आबाद कर हिननि मूंखे कोन छॾियो मुंहिंजा करीम रब्बा हिनखे तूं न छॾिजां हिननि खे तूं न छॾिजां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जे वलीअ जीअं ई आवाज़ ॿुधा जीअं सुबुह थियो उन चङे मुड़स खे फिर घुरायईं वरी घुरायईं उनखे मुबारक ॾिनई यार मुबारक ते तोखे लख लख मुबारक हुजनि जेका मस्जिद तव्हां जे हक़ में आबादीअ जे लाइ दुआऊं घुरी रही आहे चङे मुड़स चयो यार ॿी ॻाल्हि त ॿुध के हाफ़िज़े क़ुरान ते वेठा थई के नाज़रा पढ़न असां पंजे वक्त नमाज शुरू कया वाकई फर्क एड़ो फर्क पयो आ पेरा नमाज कान पढ़दा हुयासीं बीमारियों भी वधी वयूं बरकत कान पवंदी हुई हाणे नमाज शुरू कया बरकत ही बरकत शिफाई बीमारी अलाए काॾे वई बेचैनी तकलीफ परेशानी अलाए काॾे वई सुख ही सुख पैदा थी वया आहिनि ओ मुझा नौजवान अदा ओ मुझा नौजवान अदा ये दोस्त यार कम कोन दे लेकिन मां हिकड़ी गाल चंदुस अज जैसा तू गेड़ी दोस्ती रखे आयो गेड़ी दोस्ती रखे आयो सुबाणे कोई तोखे धोखो दीदो सुबाणे वो तोखे धोखो दीदो तुझी दिल में वसवसा पैदा थीदा यार फलाणो दोस्त मुखे छा चवंदो फलाणो मुखे छा चवंदो हुन के बुधाई दे तो का कुछ कोन वरंदो उन जे सामू जे कदे तू कुछ क्षण तो चई त छी वट उहो ॾिस तो के पेरन में कीअं तो अचे किरे अजीजाने मां जेकॾहिं कामयाबीअ जी तो दुआ घुरी कामयाबीअ जी दुआ वठी तो जेकॾहिं सिहत जी दुआ वठी तो शिफा जी दुआ वठी तो हर मकसद जी कंहिंखां बि दागो पीणो वठी तो ओ मुंहिंजा यार बजी कब्रिस्तान घर के न बना छो त फजर जी नमाज जेको पढ़ंदो आहे मुंहिंजो बेनियाज़ रब उनखे नूर अता फरमाए छॾींदो आहे जेको फजर जी नमाज पढ़ंदो आहे मुंहिंजो करीम रब उनखे दौलत अता फरमाए छॾींदो आहे जेको असर जी नमाज पढ़ंदो आहे मुंहिंजो बेनियाज़ रब उनखे सिहत अता फरमाए छॾींदो आहे जेको मगरिब जी नमाज पढ़ंदो आहे ओ अल्लाह जा
बाना बस वुजू करे अल्लाह जे दर ते झुकण तुंहिंजो कमा तोखे कामयाबी ॾियण मुझे करीम रब जो कमा गोरियूं खाइण सां कुछ कोन वरंदे ओ मुझे यार के सां पीड़ा रखण सां कुछ कोन वरंदे दागा या तावीज़ वठण सां कुछ कोन वरंदे निंड में सुकून कोने निंड में सुकून कीअं पैदा थींदो निंड में सुकून कीअं पैदा थींदो ओ मुझा अदा तू इशा जी नमाज पढ़ त मुझो करीम रब तोखे निंड में सुकून अता फरमाए छॾींदो वक्त घणो गुज़री वियो आहे हाणे दुआऊं दिल वारन के हमेशा पयूं ॾिजन सुखिया हुजन सदाई दुखिया न ॾींहं ॾिसन उहे ज़बानूं ज़बह कजन जेके पाराता ॾियन पिरीअ खे ओ मुंहिंजा यार जेकर हुन खे ॿुधाईंदे तोखां कुझु भी कोन वरंदो पंहिंजी मेहनत कर पंहिंजी मेहनत सां कुझु थी ॾेखार उहो तुंहिंजो यार उहो तुंहिंजो दोस्त ॾिसजांइ कीअं तो तुझे पेरन में अचे करे पंजतन सां यार रख छो त मेरे कफन पे जो लिखा था नामे पंजतन मेरे कफन पे जो लिखा था नामे पंजतन फरिश्ते उसे देख कर झूमने लगे फिर वो अपने सवालात तो जवाब छोड़कर मुनकर नकीर मेरा ही कफन चूमने लगे अजीजान मन तौहीद की हम तौहीद की आड़ में तौहीन नहीं करते और इश्क की आड़ में हम शिर्क भी नहीं करते मिलेगी जन्नत पिएगा कौसर कब्र में उसका ही चैन होगा नमाज उसकी कबूल होगी जिसकी दिल में हुसैन होगा ओ मुझा अता यो शेर तो बुधाए गौर कर मेरे दास्ताने हसरत सुना सुना के रोए मेरे आजमाने वाले मुझे आजमा के रोए कोई ऐसा अहले दिल हो के फसाना ए मोहब्बत में उसे सुना के रो वो मुझे सुना के रोए अजीजान मन वक्त घणो गुज़री वियो आहे अल्लाह ताला तमाम सभिनी के